मौजूद साथियों, सॼे मुल्क समेत सिंध में भी इलेक्शन जूं तैयारियूं ज़ोरनि सां जारी आहिनि ऐं सॼी सिंध में सियासी तब्दीलियूं बि हलनि पियूं। आसिफ अली ज़रदारी साहब सिंध जा रहियल सहियल भोतार पीपल्स पार्टी में शामिल करे रहियो आहे ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त वरी ॿिया 5 साल सिंध ते कब्ज़ो कयूं, जीअं गुज़िरियल 16 साल सिंध ते क़ाबिज़ थी हिननि सिंध लुटी आहे। सिंध में सियासी तब्दीलियूं उरूज ते आहिनि। मुस्लिम लीग नून बशीर अहमद मेमण खे सिंध जो सदर बणायो आहे। बशीर अहमद मेमण सिंध जी मायानाज़ शख़्सियत आहे, उनखां सभु माण्हू सुञाणंदा वाक़िफ़ आहिनि। पाण कश्मीर जो IG बि रहियो आहे, DG FIA बि रहिया आहिनि ऐं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जा वेझा ऐं वफ़ादार साथी सम्झा वेंदड़ आहिनि। ऐं सिंध में पीर साहब पागारे जा इंतिहाई ख़ासि माण्हू आहिनि ऐं पीर साहब पागारे जो बशीर मेमण साहब ते मुकमल तौर ते आशीर्वाद भी आहे, एतमाद भी आहे। अहम ज़रियनि खां इहे बि ख़बरूं पियूं आहिनि त बशीर साहब जॾहिं मुकमल तौर ते मुस्लिम लीग नून में शिरकत कई हुई त पीर साहब पागारे जी इजाज़त सां कई हुई ऐं पीर साहब पागारो बशीर मेमण ते वॾो एतमाद कंदो आहे। उनजो पीर साहब पागारे जो वेझो माण्हू आहे। बशीर अहमद मेमण 2013 में मखदूम अमीन फ़हीम के ख़िलाफ़ अब्दुल रज़ाक मेमण के मैदान ते लाथो। अब्दुल रज़ाक मेमण इलेक्शन खटे वियो, पर छाकाणि त एस्टेब्लिशमेंट सां डील थियण सबबि अब्दुल रज़ाक मेमण के हाराए ऐं मखदूम अमीन फ़हीम के खटरायो वियो हुयो। बहरहाल उन में रज़ाक मेमण तक़रीबन खटे चुको हो ऐं उहो सभु कुझु बशीर मेमण जे हिमायत हिम्मत ऐं उन जे साथ सां थियो हुयो। बशीर मेमण सिंध में वॾो असर रसूख़ रखे थो। सिंध में उनजा पाकिस्तान जी लेवल ते उनजा वॾा तेलकात आहिनि ऐं आउं सम्झां थो त बशीर मेमण साहब खे हिन इलेक्शन में क़ौमी असेंबली जी सीट ते उहो मुक़ाबिलो बि कंदो ऐं इन ई अब्दुल रज़ाक वारी सीट ते मखदूम साहिबान सां उनजो मुक़ाबिलो थींदो। बशीर मेमण जूं ज़मीनूं मटियारी ऐं सांगड़ ज़िले में आहिनि। पाण इंडस्ट्री बि आहे ऐं जागीरदार भी आहे, वॾेरो भी आहे। 100,000 एकड़ ज़मीनुनि जो जेको आहे सो मालिक भी आहे ऐं ईमानदार माण्हू आहे, शरीफ़ माण्हू आहे ऐं वॾेरनि वांगुरु माण्हू कुटराईंदो न आहे, लोफर न आहे पालींदो, साफ़ सुथरो माण्हू आहे। 2024 में सेनेट जा 50 खां 60 माण्हू रिटायर थी रहिया आहिनि। जेकॾहिं हिन हाला ऐं मटियारीअ वारी सीट न खटी त हिनखे सेनेटर भी बणायो वेंदो। मुस्लिम लीग नून हिन ते मुकमल एतमाद करे थी। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ के जेको आहे सो बशीर अहमद मेमण जहिड़े माण्हूअ जी सख़्तु ज़रूरत बि आहे, जेको वफ़ादार भी हुजे, कॉम्पिटेंट भी हुजे, बासलाहियत भी हुजे ऐं सियासी दाव पेच ॼाणींदड़ भी हुजे। बशीर मेमण जॾहिं ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ जांचूं शुरू कयूं हुयूं त उनखे उन क़ौमी ॾोही करार ॾिनो, जंहिं करे ज़रदारी साहब बशीर मेमण ते इलाही कावड़ियल बि रहिया आहिनि, नाराज़ भी रहिया आहिनि ऐं बशीर मेमण खे कॾहिं बि उनजी परवाह बि न रही आहे। हाला ऐं मटियारी वारी क़ौमी सीट ते मेमण बिरादरी जो तमामु वॾो वोट आहे। बशीर मेमण जा उते कई क़बीला दोस्त भी आहिनि ऐं उते काफ़ी माण्हू जेको आहे ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू बि बशीर मेमण खे चाहींदा, यकीनन उहे उनखे वोट भी कंदा ऐं हू इलेक्शन खटे भी वेंदो। जेकॾहिं इलेक्शन नथो भी खटे त ज़रियनि मुताबिक़ त उनखे सेनेटर बणायो वेंदो ऐं वफ़ाक़ में को वॾो उहिदो भी ॾिनो वेंदो। बशीर मेमण सिंध में कई भोतारनि ते भारी पइजी वियो आहे ऐं हुन पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾिनो आहे। पीपल्स पार्टी सम्झो पिए त शायदि मैदान ख़ाली हूंदो, पर उनजे उबतड़ वियो आहे। बशीर मेमण सॼी सिंध जा दौरा बि करे पियो ऐं हू मुस्लिम लीग नून जे लाइ भरपूर मैदान सजाए रहियो आहे। उन ते पीर साहब पागारे जो मुकमल एतमाद भी आहे ऐं लॻे ईअं थो त GDA भी हुनखे हिन सां गॾिजी, मुस्लिम लीग नून सां गॾिजी पीर साहब पागारो पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾींदो। उन करे हिकिड़ो मेमण सवें भोतारनि ते भारी पइजी वियो आहे। हाणे ॾिसिजे त जेके मेमण बिरादरी आहे जेका पीपल्स पार्टी में शामिल आहे, उहा हिन जे चवण ते मुस्लिम लीग नून ऐं PP जे मुखालफ़नि खे वोट करे थी या न थी करे। यकीनन बशीर मेमण पंहिंजे बिरादरीअ समेत सिंध में काफ़ी असर रसूख़ रखंदड़ आहे। जेतोणीकि बशीर अहमद मेमण जो अधु ख़ानदान पीपल्स पार्टी में आहे ऐं हिन जो हिकिड़ो भाउ मटियारी तालुके में फंक्शनल लीग जो सदर भी आहे। पाण मुस्लिम लीग नून जा सदर आहिनि
ऐं जेको आहे इलेक्शन जूं तयारियूं बि ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। पाण ईमानदार ऑफिसर जे तौर बि मशहूरु रहियो आहे। हाणे ॾिसिजे त सिंध में पीपल्स पार्टी खे हीउ कीअं टफ टाइम ॾिए थो, जेको जोड़िंग MQM सां बि हिननि जो इतिहाद थी चुको आहे। ऐं पीपल्स पार्टी जेका ख़ुशफ़हमीअ जो शिकार हुई त सिंध में स्वीप कंदी, उन जे लाइ यकीनन ॾुखियाइयूं शुरू थी वियूं आहिनि।